टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अज असां क्लास 10 जो सबक 20 पढ़ंदासूं। असांजी धरती बारो असीं सभु धरती ते रहूं था। असांजा घर, असांजो स्कूल ऐं ॿियूं इमारतूं बि धरती ते ठहियल आहिनि। बनियूं, बाग बि उन धरती जे मथाशिरे ते आहिनि। बनियुनि में मुख़्तलिफ़ अनाज, दालियूं ऐं भाॼियूं थियनि थियूं। बाग़नि में क़िस्मे क़िस्मे गुल ऐं मेवा थियनि था। धरती जो मथाशिरो हर हंधि हिकु जहिड़ो न आहे। उन ते किथे मैदान आहिनि त किथे माथरियूं, किथे दरिया आहिनि त किथे ॿेला, किथे रणपट आहिनि त किथे वरी जबलनि में छिपूं हूंदियूं आहिनि। कुझु छिपूं सख़्तु पथरनि जूं हूंदियूं आहिनि, के तहदार हूंदियूं आहिनि। किन छिपनि में मिटी ऐं पथर ॿई हूंदा आहिनि। पथरनि जूं शक्लियूं ऐं रंग बि मुख़्तलिफ़ थींदा आहिनि। रणपट में रुगो वारी ई वारी हूंदी आहे। उते पाणी न हूंदो आहे, उन करे उते बूटा बि अहिड़ा थींदा आहिनि जिन खे पाणी जी घणी घुर्ज न थींदी आहे। धरती जो घणो हिसो मिटीअ जी तह सां ढकियलु हूंदो आहे। उन मिटी में जबलनि जी वारी ऐं चीकी मिटी मिलियलु हूंदी आहे। वणनि ऐं ॿूटनि जा कख, पन ऐं ॿियूं सड़ियल ॻरियल शयूं बि उन में मिलियलु हूंदियूं आहिनि। उन करे ई इहा मिटी ॾाढी ज़रख़ेज़ हूंदी आहे। उन ते फ़सुल बि ॾाढा भला थींदा आहिनि। अलाह साईं हिन धरती में असां लाइ केतिरियूं ई शयूं पैदा कयूं आहिनि। कोयलो, गैस, पेट्रोल, संगमरमर, लोह, सून, चांदी ऐं ॿियूं मादनी शयूं बि धरती मां मिलनि थियूं। इन्हनि शयुनि खे कारखाननि में साफ़ करे कुतब आणिजे थो। कुदरत जी हिन समूरे मांडाण में वधि ज़िंदगी धरती ते आहे। ॿेला, दरिया, समुंड ऐं जबल उन जी सूंह आहिनि। असांखे घुरिजे त इन्हनि वसीलनि मां पूरो फ़ाइदो वठूं। उन सां गॾोगॾु इन्हनि वसीलनि खे ज़ियान थियण खां बचायूं। असीं पंहिंजी सोणी धरती खे गदिलाइण खां बचाए उन जी सूंह खे क़ाइमु रखे सघूं था। जो सबक़ पूरो थियो, चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी।